बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सलाम रमज़ान तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम ऐं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, अल्लाह साईं जे हिफ़्ज़ो अमान में हूंदो। असां दुआ कंदा आहियूं तव्हांजे लाइ ऐं तव्हांजी दुआउनि जो तोफ़ीक़ असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं अल्हम्दुलिल्लाह। ख़ैरनि सां अॼु 6हों रोज़ो पाण रखी चुका आहियूं ऐं भागवंत आहिनि उहे माण्हू जेकी सभई रोज़ा रखी चुका आहिनि या जिन उमेद कई आहे, जिन इहो सोचे वरितो आहे त कुझु बि थी पए पर रोज़े खे छॾिणो न आहे ऐं जिन बि रोज़े खे नाहे छॾियो अलाह ताला बि उन्हनि खे नाहे छॾियो, छो त हीअ रब करीम जी पंहिंजी ॻाल्हि आहे। रब करीम पाण फरमायो आहे त रोज़ो मुंहिंजो आहे ऐं आउं हिन जो इनाम पाण उन बंदे खे ॾींदुसि जेको रोज़ो रखे थो। सो रोज़ो रखो पाण बि ऐं पंहिंजनि ॿारनि खे बि तलक़ीन कयो। असल में असां वटि थींदो ईअं आहे, पाण वटि कुझु रिवायतूं बि आहिनि जिन मंझां हिकिड़ी रिवायत इहा बि आहे त पाण पंहिंजा वॾड़ा जीअं चवंदा आहिनि उहे कंदा आहियूं, उन्हनि जो चवणु वठंदा आहियूं, उन्हनि जो ईअं खणी चयूं त चयो बि वठंदा आहियूं ऐं उन्हनि जो एतिराम बि कंदा आहियूं। पाण जेकॾहिं वॾड़ा असांजे घर जा रोज़ो न रखंदा त उन सां थींदो ईअं आहे त ॿारनि ते थोरो असरु पवंदो आहे, पोइ हू बि न रखंदा आहिनि। इन सां कोशिशि कंदा कयो त सभ खां पहिरियां त तव्हां पाण जेकी घर जा वॾड़ा आहियो या वॾड़ियूं आहियो उहे पाण बि रोज़ो रखनि। जेकॾहिं रोज़ो पाण न बि रखो था, को उज़ुर आहे, का मजबूरी आहे, का बीमारी आहे या का अहिड़ी ॻाल्हि, छो त रोज़ो फ़र्ज़ु आहे, इनखे छॾे नथो सघिजे। सभ खां पहिरियां त इहा ॻाल्हि असांजे ज़हन में रखणु घुरिजे त रोज़ो फ़र्ज़ु आहे, इनखे छॾिणो हरगिज़ बि न आहे। पर थी सघे थो को अहिड़ो आर्ज़ो हुजे जंहिंजे करे तव्हां हाली छॾियो था रोज़ो, पोइ वरी तव्हां रोज़ो रखी वठो, पर ॿियनि खे ज़रूरु तलक़ीन कंदा कयो, पंहिंजे घर भातियुनि खे ज़रूरु उथारींदा कयो, पंहिंजा जेकी मोबाइल आहिनि हुन में अलार्म सेट ज़रूरु कंदा कयो त रोज़े टाइम तव्हांखे उथिणो आहे ऐं सभिनी घर जे भातियुनि खे रोज़ो रखाइणो आहे। पाण नथा रखो त रोज़ो रखाइणो आहे, तलक़ीन करणी आहे तव्हांखे। ऐं इहा सुठी रिवायत आहे जो असां सभई गॾिजी करे जेकॾहिं सुबुह जो सहरी कयूं था ऐं गॾिजी इफ़्तार कयूं था त इहा ॾाढी भली ॻाल्हि आहे। अलाह साईं सभिनी घरनि खे ईअं भागवंत करे, सभिनी घरनि खे ईअं बख़्त वारो करे, उन्हनि घरनि में रहमत वसंदी आहे, उन्हनि घरनि में रौनकूं ईंदियूं आहिनि जिते रब करीम जो ज़िक्र हूंदो आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि हूंदी आहे, उन ते सुनतुनि ते अमल करण जी ॻाल्हि हूंदी आहे, जिते क़ुर पाक जी तिलावत हूंदी आहे, जिते हम्द नात हूंदा आहिनि त उन ई घरनि में बरकत हूंदी आहे, जिते नेकी हूंदी आहे, चङाई हूंदी आहे, भलाई हूंदी आहे। सो हीउ महीनो तव्हांखे असांखे सभिनी खे सेखारे थो के ॻाल्हियूं, उन्हनि ॻाल्हियुनि सिखियल ॻाल्हियुनि खे पाण वरी यकु कंटिन्यू कंदासीं। ईअं बि न आहे त रमज़ान जो हीउ महीनो आहे, इन खां पोइ पाण वरी उहे ई शयूं शुरू कयूं जीअं पाण हूंदा आहियूं। भला हिकिड़े महीने जे लाइ छो भला ईअं सफ़ा परहेज़गार मुतक़ी थी वञूं, ईअं छो आहे भला? पाण सदाईं ईअं छो न हुजूं? रब करीम जे वेझो छो न हुजूं? अलाह साईं खे प्यारा छो न हुजूं? अलाह साईं खे वणूं छो न भला? पाण हूअं बि त वणाइण जी कोशिशि कंदा आहियूं न आम माण्हुनि खे, अलाए छा छा हीला हलाईंदा आहियूं, पंहिंजे बॉसिस खे मञाइण जी कोशिशि कंदा आहियूं, पंहिंजनि संगतियुनि खे मञाइण जी कोशिशि कंदा आहियूं, पंहिंजे घर भातियुनि खे सेट करण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं खोड़ सारा अहिड़ा ॿिया रिश्ता जिन खे पाण वणाइण जी हर मुमकिन कोशिशि कंदा आहियूं त असां हिते पाण सुठा लॻूं, इहो माण्हू असांखे लेखे, इहो बॉस असांखे लेखे, हिते नौकिरीअ में असांजी इज़त हुजे, इन मुआशिरे में असांजी इज़त हुजे, हिन समाज में असांजी इज़त हुजे। कॾहिं असां इहो सोचियो आहे त अलाह जे आॾो बि असांजी इज़त हुजे, रब करीम जे आॾो जॾहिं पेश ईंदासीं त पंहिंजा कहिड़ा अमाल खणी पेश ईंदासीं, पाण छा खणी वेंदासीं, छा पाण पंहिंजे पले रखियो आहे, छा ॿधो आहे पंहिंजी ॻंढ में जॾहिं उते पहुचंदासीं। सो इहे नेकियूं, इहे अमाल उते कमु ईंदा ऐं ज़रूरी न आहे त को वॾो को कारनामो सर अंजाम कजे। कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि न जीअं त अघे त पाव न त मणनि खे मोट, नंढी नंढी शइ आहे, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, नंढियूं नंढियूं नेकियूं आहिनि, नंढा नंढा मामला आहिनि, कॾहिं कॾहिं वणी वेंदा आहिनि। रब करीम खे बि त उहो बसि वारा न्यारा करे छॾींदो आहे। पाण पंहिंजी मिसाल वठूं, नंढा ॿार हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं का शरारत कंदा आहिनि, शरारत हूंदी, हरकत हूंदी, इंतिहाई ख़राबु आहे, कॾहिं कॾहिं उहो मासूम स्टाइल जेको हूंदो आहे उहो असांखे वणी वेंदो आहे। सो कॾहिं कॾहिं मासूमाणो अंदाज़, कॾहिं कॾहिं मासूमाणो स्टाइल, गुनहगार आहियूं, इब्दार आहियूं, ख़तादार आहियूं, रब करीम असांखे ॼाणे थो ऐं रब करीम असांखे हूअं बि चाहे थो, प्यारु करे थो त उनखे अञा वधीक वणाइण जी पाण कोशिशि कयूं ऐं उनजे ॾाढो सुरखुरू थियण जी कोशिशि कयूं। जॾहिं पाण उते वञूं त घटि में घटि आसानियूं फरमाइजनि, असां सां नरमी फरमाइजे, असां ते का सख़्ती न कजे। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो, इन में रहमतुनि जा झोल भरे वठो ऐं सभिनी मुस्लमान भाइरनि खे गुज़ारिश कयां थो आऊं त सभई हिन महीने जो भरपूर तरीक़े सां एतिराम बि कयो। ऐं असां वटि अॻे असां नंढा हूंदा हुआसीं त पोइ इहो उस्ताद बि चवंदा हुआ त रोज़ेदार जे अॻियां कुझु खाइजे बि न, उन जे अॻियां कुझु पीइजे बि न, उन जे लाइ अहिड़ी का ॻाल्हि बि न कजे जो उनखे इहो अहसासु थिए, उनजो अहसासु थिए या हू सोचे त यार मां रोज़ो छो न माना छो रखियो आहे, हीअ सभु खाईंदा पीअंदा वधनि था। एतिराम बि इंतिहाई लाज़मी आहे। जेकॾहिं तव्हां पाण रोज़ो नथा रखो त रोज़ेदार जे आॾो घटि में घटि एतिराम ज़रूरु कयो। ऐं ॾिसां थो पियो त इन ॾिस में कंहिं बि क़िस्म जी का अहिड़ी कोशिशि न कई वई आहे
तो अहिड़ियूं कोशिशूं ज़रूरु कजो। सो अॼु असां पंहिंजे प्रोग्राम खे तरतीब जेका ॾींदासीं उहा ॾाढी सुहिणी हूंदी। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में अक़ीदत जा गुल निछावर थींदा, कचहरियूं थींदियूं ऐं कुझु सिखण जी कोशिशि कंदासीं, कुझु रब करीम खे रिझाइण जी कोशिशि कंदासीं ऐं पाण सदाईं गॾु आहियूं, पर इन खां पहिरियां जेके असां सां गॾु आहिनि हिन बज़म खे स्वीकारण में संवारण में असां साथ ॾींदा आहिनि ऐं जेकी स्पॉन्सरशिप हूंदी आहे असांजी उनखे पाण यादि कंदा आहियूं। सभ खां पहिरियां आउं ज़िक्र कयां थो मीज़ान कुकिंग ऑइल जो। मीज़ान कुकिंग ऑइल बनास्पति कनोला ऑइल मार्केट में मौजूदु आहिनि ऐं इन्हनि जो फ्लेवर ॾाढो सुठो आहे। सिहतमंद ज़िंदगी गुज़ारणु चाहियो था त पोइ मीज़ान ते थोरो भरवसो करे सघिजे थो, छो त हर चीज़ मीज़ान में अच्छी लॻती है। ऐं मीज़ान कुकिंग ऑइल बनास्पति कनोला ऑइल इन्हनि जो हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे त इन में विटामिन A, D आहे ऐं इन्हनि में जेको आहे सो ताक़तवर जेके शयूं आहिनि उन्हनि में इहे शयूं आहिनि त विटामिन A ऐं D आहे त हॾियूं मज़बूत थींदियूं आहिनि, असांजो पाण सिहतमंद थींदा आहियूं। मीज़ान वारनि जी हिकिड़ी पती बि मार्केट में मौजूदु आहे ऐं उन पतीअ जो नालो आहे अल्ट्रा रिच। चांहि जा शौक़ीन माण्हू अफ़्तार खां पोइ चांहि ज़रूरु पीअंदा आहिनि, मथे में सूरु पवंदो आहे घणनि माण्हुनि जे चांहि न पीअनि त अल्ट्रा रिच जे नाले सां पती मार्केट में मौजूदु आहे। जंहिं नाहे वरिती उनखे ॿुधाईंदो वञा त अल्ट्रा रिच पती वठी वठो, ॾाढी सुठी पती आहे, ख़ुशबूदार पती आहे, रंगत वारी पती आहे। कॾहिं कॾहिं चांहि रंग सुठो न ॾींदी आहे, पोइ चवंदा आहियूं पती सुठी न आहे। सो अल्ट्रा रिच जी पती ॾाढी भली आहे। उनखां पोइ कोला नेक्स्ट बि आहे मार्केट में मीज़ान वारनि जी। कोला नेक्स्ट कोल्ड ड्रिंक आहे जंहिंखे तव्हां पी करे फ़रत माणे सघो था। इन खां सवाइ असां सां अॼु ताउन कयो आहे जामे शीरी वारनि। जामे शीरी नालो ई ॾाढो मिठो आहे, करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जो शरबत ॾाढो भलो थींदो आहे, मिठो थींदो आहे, ॾाढो सुठो थींदो आहे। ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थींदो आहे हीउ शरबत, जंहिंमें पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल नाहे। इहा वॾी ॻाल्हि आहे न। सो हीउ जामे शीरी ज़रूरु वापरायो, वठो, मज़ो माणियो। कपिड़नि ते दाग़ लॻी वञे त पोइ परेशानी थोरी थींदी आहे, कीअं इहे धोपिजनि दाग़। सर्फ को सुठो हुजे, सर्फ एक्सल आहे त पोइ परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। भला दाग़नि जो दुश्मन आहे सर्फ एक्सल। दाग़दार कपिड़ा सुठा सुहिणा थी सघनि था जेकॾहिं सर्फ एक्सल तव्हां वटि आहे। खाओ पीओ, इंजॉय कयो भरपूर, बोड़ किथे किरे थो परवाह न कयो। सर्फ एक्सल आहे, सभु धोपिजी वेंदो। उनखां पोइ पाण ज़िक्र कयूं था त कोविड जो ज़मानो आहे, कोविड जी टीं लहर चवनि था ॾाढी ख़तरनाक अची वई आहे, त पोइ पाण खे जम्स खां बचाव करिणो आहे ऐं 99.9% जेको आहे सो जम्स जी प्रोटेक्शन करे थो लाइफ बॉय। लाइफ बॉय हैंड वॉश जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कंदो त ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं लाइफ बॉय जो हैंड सैनिटाइज़र बि आहे। सो सैनिटाइज़र जेल बि जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कंदो, किथे किथे पाणी न हूंदो आहे त पोइ तकड़ में सैनिटाइज़र यूज़ करे वठिबो आहे, हथ धोपिजी वेंदा आहिनि। सो अॼोको प्रोग्राम सुहिणो बणाईंदासीं ऐं सभ खां पहिरियां तारुफ़ करायां थो सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त पोतल आहिनि, सुठी सना ख़्वानी कंदा आहिनि। ऐं भलीकार चवां थो साईं सैयद महबूब अली शाह कासमी साहिबु असां सां गॾु आहे। महबूब साईं ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे? वॾी महिरबानी, लख थोरा, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ा असांजे प्रोग्राम में आयो। ऐं इन खां सवाइ असां सां गॾु आहे हाफ़िज़ अली शेर कादरी साहिबु। अदा साईं तव्हांखे भलीकार चऊं था, लख थोरा, वॾी महिरबानी तव्हांजी बि। ऐं जेको टियों असांजो दोस्त आहे उहो बि ॾाढो सुठो आवाज़ु रखंदड़ दोस्त आहे, उनखे बि थोरी देरि में असां ॿुधंदासीं। काशिफ़ यूसुफ़ कादरी साहिबु, उनखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कैसे जी ठीक है? बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच। ऐं असां वरी मीज़ान जे किचन में जॾहिं निहार कंदा आहियूं, एॾी दीद पवंदी आहे त पोइ असांजी भेण बासमा ख़ान उते मौजूदु हूंदी आहे, कुझु न कुझु पचाइणु सेखारींदी आहे। उनखां कुझु न कुझु सिखंदासीं नंढड़ी साईअ खां पोइ, पर भलीकार उनखे चई वठूं था। अस्सलाम वालेकुम वदी, कीअं आहियो भेण? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, तव्हां असां सां गॾु आहियो। नंढड़ी साई जो वक़्तु थियो आहे, मोटी अचूं था, पोइ तव्हां पुछा कयूं था त तव्हां छा पचाईंदो अॼु। नंढड़ी साई वठूं था नाज़रीन, तव्हां असां सां गॾु रहिजो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम रमज़ान। मोमिन जो बि अजीब शान आहे, जंहिंजी हयातीअ जो हर पहलू उन लाइ भलाई आहे। जेकॾहिं खेसि ख़ुशी नसीबु थिए थी, ख़ुशी हासिलु थिए थी त हू शुकुरु अदा करे थो, ऐं जेकॾहिं खेसि का तकलीफ़ थिए थी, को ॾुखु पहुचे थो त हू सबुरु करे थो। इहे ॿई हालतूं उनजे लाइ बहितर आहिनि। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी असां तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे रीगल फ्रूट फार्म वारनि। ॾाढा सुठा जूसिस आहिनि हिननि जा। रीगल फ्रूट फार्म जा जूसिस जेकी हिन वक़्तु टेबल जी ज़ीनत बणियल आहिनि, मुंहिंजे साम्हूं बि पियल आहिनि ऐं हिननि जो जेको ज़ाइक़ो आहे, जेको चस्सो आहे, उहो ॾाढो मज़ेदार आहे। ख़ासि जेकी हिन में ख़ासियत आहे उहा इहा आहे त ताज़नि फ्रूट्स खे निचोड़े करे, निपूड़े करे हीअ जूसिस ठाहिया वेंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ फ्लेवर हिननि जा मार्केट में मौजूदु आहिनि। फ्रूट फार्म जे नाले सां ख़ासि तौर ते तव्हांखे
तव्हांखे मिली वेंदो वेझे कंहिं स्टोर तां, जनरल स्टोर तां या कंहिं शॉप तां जिते कोल्ड ड्रिंक्स वग़ैरह पियूं हुजनि फ्रिज में, तव्हांखे फ्रूट फारम जूस ज़रूरु नज़र ईंदो। इहो पी वठो ऐं भरपूर ज़िंदगी जी वठो। असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो आहे वेस्ट पॉइंट वारनि बि। वेस्ट पॉइंट वारा किचन जा सामान मुहैया कंदा आहिनि ऐं कंहिं जेकी रंधिणे जूं शयूं आहिनि उहे तव्हांखे वेस्ट पॉइंट जूं तमामु घणियूं पाइदार मिलंदियूं। मिसाल तौरु पाण अवन जो ज़िक्र कयूं या वरी पाण ज़िक्र कयूं हुननि जा जेकी जूसर उन्हनि जूं मशीन्स आहिनि उहे ॾाढियूं सुठियूं आहिनि, पाइदार आहिनि ऐं डिज़ाइन्स बि ॾाढियूं उन्हनि जूं सुठियूं आहिनि। किचन लाज़मी आहे, असांजूं वधियूं भेनरूं ख़ासि तौर ते किचन ॾांहुं घणो ध्यानु ॾींदियूं आहिनि, सुहिणो बणाईंदियूं आहिनि, उनखे सींगारींदियूं आहिनि ऐं घर में हूअं बि को महिमान दाख़िल थींदो आहे त सभ खां पहिरियां जेका निहार वेंदी आहे उहा रंधिणे ॾांहुं वेंदी आहे। रंधिणो जेकॾहिं सुठो ठहियलु आहे, किचन जेकॾहिं सुठो साफ़ु सुहिणो ठहियलु आहे त पोइ ज़ाहिर आहे उनजी नेकनामी थींदी आहे, नामाचारी थींदी आहे असांजे उन भेण जी जंहिं किचन ॾाढो सुठो तयारु कयो हूंदो आहे। सो किचन जूं शयूं, होम अप्लायंसिस जेकी आहिनि उहे तव्हांखे वेस्ट पॉइंट मुहैया करे थो। वेस्ट पॉइंट जूं शयूं तव्हां वठो ऐं पंहिंजे किचन खे ख़ूबसूरत बणायो, ख़ूबसूरत बणायो। इन खां सवाइ असां सां ताउन कयो आहे रूह अफ़ज़ा वारनि। हमदर्द जो रूह अफ़ज़ा आहे ऐं ॾाढो सुठो शरबत आहे रूह अफ़ज़ा जो, सालनि खां असां पियूं था। रूह अफ़ज़ा ॾाढो भलो शरबत आहे। सो असां हाणे मीज़ान जे किचन ॾांहुं वधूं था जिते अदीब आसमा ख़ान असां सां मौजूदु आहे। अदीब आसमा अॼु छा पचाइणु सेखारींदो असांखे? मां अॼु जेका आहिनि पकोड़ा थी ठाहियां, स्टिकी पोटैटो पकोड़ा आहिनि। वाह वाह। ऐं मीज़ान कुकिंग ऑयल में असां था ठाहियूं। सही। ऐं जेका आहे हिन में पटाटा आहिनि हिननि खे मां पुसारे रखियो आहे। अच्छा, ठीकु आहे न। हे 10 मिंटनि लाइ तव्हां हिननि खे रखे छॾियो पाणी में पुसाए। सही। पोइ हिन में हे बसर आहिनि ऐं थोरा सावा मिर्च आहिनि। अच्छा। बेसण में ठहंदा ऐं हिन जी ख़ासियत हे आहे त हिन खे थोरो जेका असां क्रिस्प करण लाइ चांवरनि जो अटो हिन में विझंदासीं। अच्छा, चांवरनि जो अटो बि न पवंदो? चांवरनि जो अटो हिन में पवंदो। हूअं त बेसण पवंदो आहे घणे में, पर चांवरनि जो अटो मतलब सुठो कंदो हिन खे। हा, थोरो क्रिस्प कंदो आहे। अच्छा 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 अच्छा, सही सही। हिन में लूण आहे, हिन में आमचूर पाउडर आहे, लहसुन अदरक जो पाउडर आहे, जीरो आहे, कारा मिर्च आहिनि, ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं हे जेका आहे हल्दी आहे ऐं हे असांजा जेका आहिनि धनिया जा जेका हूंदा आहिनि न, धनिया पाउडर, साबुत धनियो आहे, साबुत धाणा। सही सही। ठीकु आहे। हे सभु असां मिक्स कंदासीं। जेका आहिनि पहिरें पटाटा आलूअनि खे ऐं बसरनि खे हिननि खे मिक्स करे पोइ हिन में लूणु ऐं कारा मिर्च मिक्स करे हिननि खे साइड ते रखी छॾंदासीं। अच्छा अच्छा। पोइ जेका असांजो आहे बेसण आहे हिन में सॼी शयूं जेका बि मसाला मां तव्हांखे ॿुधायो हे मिक्स करे पोइ हिन में असां हिन खे कोट करे फ्राई कंदासीं। सही सही। माना तव्हां अॼु जेकी पकोड़ा तयारु कंदव इहे आहिनि पटाटा ई पकोड़ा, सोली सिंधीअ में ईअं चऊं न। हलो तव्हां तयारु करे वठो त पोइ ॾिसूं था, असांजी वधियूं सिखी वठंदियूं जेकी ॾिसंदियूं डिस्प्ले हुननि खे ज़रूरु नज़र ईंदो। सो हिन लम्हे मुंहिंजी दिलि चवे थी त साईं महबूब शाह कासमी असां सां गॾु आहे। ॾाढो सुहिणो आवाज़ु आहे हिननि जो। त नात बहज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणियूं था। साईं बिस्मिल्लाह कजो। सल्लल्लाहु अलैहि कजा या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ कलीम थियो को खलील लेकिन हुजूर बण जी हबीब आयो। सभई मञूं था अवल नंबर में तव्हां असांजो नसीब आयो। कलीम थियो को खलील लेकिन हुजूर बण जी हबीब आयो। सभई मञूं था अवल नंबर में तव्हां असांजो नसीब आयो।
अल्लाह ने दिनो असांखे मरीज़ दिल जा मुबारकूं थई जीअं विच दुनिया दे सजण आए नी इएं अॼु ताईं कोई नहीं आया जीअं आवण नाल अलाया सजणे जीअं आवण नाल अलाया सजणे इएं अॼु ताईं कंहिं न लाया आवण नाल रब्बे हबली उम्मती फरमायुसि आवण नाल रब्बे हबली उम्मती फरमायुसि मिसकीन कंहिं सांगे सजण आया सिक वालियां नूं गल लाया अल्लाह ने दिनो असांखे मरीज़ दिल जा मुबारकूं थई इलाज ख़ातिर अवल न अहिड़ो खुदा जे तरफ़ां तबीब आयो इलाज ख़ातिर अवल न अहिड़ो खुदा जे तरफ़ां तबीब आयो कलीम थियो को खलील लेकिन हुजूर बणजी हबीब आयो हाजी गुलाम नबी महेसर साहब छा थो चए त मदीने पाक जॾहिं हाज़ुरी नसीब थींदी त सरकार जे हुजूर में मां छा अर्ज़ कंदुसि जॾहिं मदीने शरीफ वेंदुसि चुमियूं बि ॾींदुसि ईअं बि चवंदुसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने जा घोट सुण असांजा सॾड़ा अल्लाह अल्लाह गज मोहम्मद मोट आसी तुंहिंजे आसरे सुभान अल्लाह मदीने जा आका सुण असांजा सॾड़ा भर मुबारक पेर उम्मत तुंहिंजे आसरे जॾहिं मदीने शरीफ वेंदुसि चुमियूं बि ॾींदुसि ईअं बि चवंदुसि तॾहिं अव्हां जे ते ही महेसर गुलाम अव्हां जो ग़रीब आयो तॾहिं अव्हां जे ते ही महेसर गुलाम अव्हां जो ग़रीब आयो सभई मञूं था अवल नंबर में तव्हां असांजो नसीब आयो कलीम थियो को खलील लेकिन हुजूर बणजी हबीब आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढो सुहिणो नाते कलाम हाजी गुलाम नबी महेसर साहिब जो ॿुधण जी सादत माणीसीं ऐं साईं महबूब अली शाह कासमी साहिब आवाज़ जो अंदाज़ बि ॾाढो सुठो हुयो अखियूं लुड़कनि में तरी आयूं ईअं खणी चऊं त लुड़क तरी आहे अखियुनि में सो हिते नंढड़ी साही जो वक़्तु थियो आहे सलाम रमज़ान तव्हांजो प्रोग्राम जारी आहे असां सां गॾु रहिजो सलाम रमज़ान
सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे 7 अप वारनि। 7 अप कोल्ड ड्रिंक ॾाढी सुठी हूंदी आहे ऐं जॾहिं ख़ासि मसालेदार ताम माण्हू खाईंदो आहे त पोइ कोल्ड ड्रिंक जी ॿाड़ ज़रूरु लॻंदी आहे। दिलि चवंदी आहे त को का अहिड़ी ड्रिंक हुजे जेका घटि में घटि बहितर करे छॾे असांखे। सो हुनजे लाइ तव्हांखे 7 अप जो मशवरो ॾियूं था। 7 अप हूअं बि माण्हू पीअंदा आहिनि, ख़ासि तौर ते जेकॾहिं सभु 4-5 कोल्ड ड्रिंक्स मुख़्तलिफ़ नमूने जूं गॾु अची वेंदियूं आहिनि त पोइ मां ॾिसंदो आहियां त हथु जॾहिं वधंदो आहे त उहो 7 अप तरफ़ वधंदो आहे। 7 अप तव्हांजी उन हुजाए थो ऐं 7 अप ॾाढो सुठो जेको आहे सो सुठी कोल्ड ड्रिंक आहे ऐं सुठी हुनजी टेस्ट आहे, सुठो हुनजो ज़ाइक़ो आहे, मज़ेदार आहे। 7 अप तव्हां पीओ, भरपूर ज़िंदगी जियो। उनखां सवाइ अॼोके प्रोग्राम में असां सां ताउन कयो आहे मिचल्स वारनि। मिचल्स वारनि जी वॾी महिरबानी। मिचल्स वारा फ्रूट फार्म लिमिटेड, उन्हनि जा लख थोरा असां मञूं था। उनखां पोइ असांखे हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में सहकार हासिलु आहे GFC फेंस वारनि जो। पखा ॾाढा भला हूंदा आहिनि, हिननि जा हवादार हूंदा आहिनि, गारंटी वारा हूंदा आहिनि। GFC फेंस नाम ई काफ़ी आहे भई। GFC फेंस वठो ऐं पंहिंजे घर खे हवादार बणायो। उनखां पोइ पाण दिलि चवे थी त हिकिड़ी सुठी नात ॿुधी वठूं। नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ आउं गुज़ारिश कयां थो। असां सां गॾु दोस्त आहे काशिफ़ यूसुफ कादरी साहिबु, उनखे चऊं था त नातिया कलाम असांखे ॿुधाए। जी बिस्मिल्लाह काशिफ़ भाई। या खुदा मेरे खुदा, या खुदा मेरे खुदा, या खुदा मेरे खुदा, या खुदा मेरे खुदा, या इलाही हर जगह तेरी अता का साथ हो, या इलाही हर जगह तेरी अता का साथ हो। मौला 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 मेरे मौला मेरे मौला, या इलाही हर जगह तेरी अता का साथ हो। जब पड़े मुश्किल शगे मुश्किल कोशा का साथ हो, या खुदा मेरे खुदा, या खुदा मेरे खुदा, या खुदा मेरे खुदा, या खुदा मेरे खुदा, या इलाही भूल जाऊं नज़्र की तकलीफ को, या इलाही भूल जाऊं नज़्र की तकलीफ को। मौला 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 मेरे मौला मेरे मौला, या इलाही भूल जाऊं नज़्र की तकलीफ को। शादिये दीदार हुस्ने मुस्तफ़ा का साथ हो, या खुदा मेरे खुदा, या खुदा मेरे खुदा, या इलाही नाम ए अमाल जब खुलने लगे, या इलाही नाम ए अमाल जब खुलने लगे। ऐब पोशे खल्क सतारे
खता का साथ हो या खुदा मेरे खुदा या खुदा मेरे खुदा या इलाही गोर तेरा की जबाए सख्त रात या इलाही गोर तेरा की जबाए सख्त रात मौला 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 मेरे मौला मेरे मौला या इलाही गोर तेरा की जबाए सख्त रात उनके प्यारे मुँह की सुबह जहाँ फिजा का साथ हो या खुदा मेरे खुदा या खुदा मेरे खुदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त क़यामत जे ॾींहुं सभ खां वधीक जेको वेझो शख़्स मुंहिंजे हूंदो उहो माण्हू हूंदो जंहिंजो अख़लाक़ बुलंद हूंदो, जेको सुहिणी सीरत वारो हूंदो। सूरत वारा माण्हू हिते इलाही घुमनि था, सुहिणा बि आहिनि, सुठा बि आहिनि, भला बि आहिनि ॾिसण वटां, पर जंहिंजी दिलि सुठी आहे, जेकी सीरत मुबारक में सुठा आहिनि, जेके अख़लाक़ वारा आहिनि, जेकी सुठे ॻाल्हाइण वारा आहिनि, जेकी सुभाउ वारा आहिनि, जेकी बहितर माण्हू आहिनि, जेकी बहितरीन माण्हू आहिनि, उहे उते आख़िरत में खटे वेंदा ऐं उन्हनि सभिनी खां उन्हनि जो जेको दर्जो हूंदो उहो बुलंद हूंदो, आला हूंदो, आला मक़ाम आणींदा। प्रोग्राम सलाम रमज़ान में असां कोशिशि कंदा आहियूं त सुठी गुफ़्तगू बि कयूं ऐं गॾोगॾु तव्हांखे सुठी शाइरी बि ॿुधायूं। उहा शाइरी जेका हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में कई वई हुजे, या उहा शाइरी जेका पालणहार, असांजो खलकणहार, असांखे तव्हांखे हिन काइनात खे ठाहिण वारो ऐं उहा कुदरत जंहिं वटि आहे उनजी बि का सिफ़त, उनजी बि का साराह कजे त हमदे बारी ताला ॿुधंदा आहियूं, नाते रसूल मक़बूल ॿुधंदा आहियूं। असांजे प्रोग्राम खे तव्हां पसंदि कंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। अदी बासमा ख़ान असां सां गॾु आहे मीज़ान जी किचन में, उनखां थोरो पुछा कयूं था त किथे इहे पकोड़ा पहुता किथे, छो त एॾे इन पासे बि ध्यानु रहे थो असांजो थोरो थोरो। अदी किथे पहुतो तव्हांजो कमु भला? पकोड़नि जो बैटर तयारु थी वियो आहे, हाणे बसि फ्राई था थियनि मीज़ान कुकिंग ऑयल में। अच्छा, माशाअल्लाह, ॾाढी सुठी ख़ुशबू थी अचे। बिल्कुलु, इन जे करे त मां इन पासे तव्हां ॾे माना तव्हां ॾे टेक ओवर कयो त तव्हां खां पुछा कयां त ओवर टू यू, तव्हां ॾे इन जे करे आयुसि त तव्हां खां पुछा कजे त किथे पहुती आहे सूरत हाल, माना अञा घणी देरि लॻंदी? बसि तयारु आहिनि, बसि फ्राई था थियनि ऐं इफ़्तार जो वक़्तु थियण वारो आहे, पोइ बसि। माशाअल्लाह माशाअल्लाह, तव्हांखे वधीक ख़बर आहे, 10 मिंट सभिनी खे इंतज़ारु आहे। सही सही सही। सो हींअर असां नातिया कलाम ॿुधाइण जी गुज़ारिश कयूं था। असां सां गॾु ॿियो बि सुठो आवाज़ु रखंदड़ दोस्त आहे, उनजो नालो आहे हाफ़िज़ अली शेर क़ादरी साहिबु। उनखे भलीकार बि चयोसीं, पर हाणे गॾोगॾु नातिया कलाम असांखे ॿुधाईंदो त असांजी दिलि ठरंदी अञा। जी साईं, वाह वाह कजो, बिस्मिल्लाह। हाँ, मेरे दिल की ज़मीं पे है कदम ज़हरा के बच्चों का, मेरे दिल की ज़मीं पे है कदम ज़हरा के बच्चों का, मेरे दिल की ज़मीं पे है कदम ज़हरा के बच्चों का, मेरी नस्लों में है दस्ते करम ज़हरा के बच्चों का, मेरे दिल की ज़मीं पे है कदम ज़हरा के बच्चों का। ज़माने का कोई भी रंज से रुसवा नहीं करता, ज़माने का कोई भी रंज से रुसवा नहीं करता,
سکونت پال جس سینے میں غم زہرا کے بچوں کا، میرے دل کی زمین پہ ہے قدم زہرا کے بچوں کا. اور بہت خوبصورت شعر ہے. ہزاروں کوششیں کر لی زمانے نے جھکانے کی، ہزاروں کوششیں کر لی زمانے نے جھکانے کی، مجھے جھکنے نہیں دیتا بھرم زہرا کے بچوں کا، مجھے جھکنے نہیں دیتا بھرم زہرا کے بچوں کا، میرے دل کی زمین پہ ہے قدم زہرا کے بچوں کا. سبحان اللہ، سبحان اللہ، سبحان گلستان پیمبر کا ہر ایک گل ہے گل تنویر، گلستان پیمبر کا ہر ایک گل ہے گل تنویر، مماثل ہی نہیں رب کی قسم زہرا کے بچوں کا، میرے دل کی زمین پہ ہے قدم زہرا کے بچوں کا، میری نسلوں میں ہے دستے کرم زہرا کے بچوں کا. سائیں جزاک اللہ، سبحان اللہ. سو وڈی مہربانی سائیں سید محبوب علی شاہ قاسمی صاحب تاں اساں پروگرام میں اولکت ہو رہا ادا تاں جا پہ حافظ علی شیر قادری صاحب اور کاشف یوسف قادری بھائی، آپ کا بھی بہت شکریہ، تھینک یو سو مچ. ॿिया दोस्त बि असांजे प्रोग्राम में थोरी देरि में हिसो वठंदा. सभई मिठे मीर मदनी जी तारीफ़ खणी पहुतल आहिनि. ॿुधंदासीं, दिलि ठारींदासीं, अखियूं ठारींदासीं, नंढड़ी साही वठंदासीं. पहिरां मोटी था अचूं, नंढड़ी साहीअ खां पोइ ॾिसंदा रहिजो. सलाम रमज़ान. सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान. जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था. ऐं मां हिन वक़्तु पहुची वियो आहियां मीज़ान जे किचन में पंहिंजे सिरपाण अदीब आसमा खान सां गॾु आहियां. अदीब आसमा खान पकोड़ा तयारु कया आहिनि ॾाढा ज़बरदस्त, ऐं पकोड़ा ॾिसण में त ॾाढा भला आहिनि. अफ़्तार ताईं पाण इंतज़ारु कंदासीं, उन खां पोइ वरी मां सुभाणे तव्हांखे ॿुधाए सघां थो ज़ाइक़ो कीअं हुयो, मां खाधा हुया पकोड़ा. सो पकोड़ा अदी इहे तयारु बि तव्हां कया ऐं असां ॾिठो बि पए, पर कंहिंखां जेकॾहिं रहिजी वियो हुजे, ॾिसणु रहिजी वियो हुजे त उनखे वरी ॿुधाईंदो त तव्हां कीअं इहे तयारु कया आहिनि. असां जेका पटाटा वरिता बिल्कुलु चिप्स बारीक चिप्सनि वांगुरु हिननि खे जेका कट करणो आहे. बसर हुआ ऐं जेका आहे न सावा मिर्च हुआ. जेका पटाटा हुआ हुननि खे असां जेका पाणी में पुसाए रखियो आहे 10 मिंटनि जे लाइ, ताकी हू थोरा सॉफ्ट थी वञनि, नरम थी वञनि. पोइ वरी हुननि खे पाणी खां जॾहिं असां पाणी हुननि जो जॾहिं फिटी कयो, जेको पाणी ऐं पटाटा बसर ऐं जेका सावा मिर्च आहे हुननि खे मिक्स करे हुन में लूणु, कारो मिर्च ऐं जेका ॻाढ़ा मिर्च उहो मिक्स करे साइड ते करे छॾिया. पोइ वरी बेसण, 1 कप बेसण वठो ऐं 2-3 चम्मच हुन में चांवर जो अटो, ऐं हुन में कारा मिर्च, नमक, लहसुन जो पाउडर, पंहिंजा जेका आहे थूम ऐं जेका टर्मरिक पाउडर हूंदी आहे, हल्दी हो ऐं सुखा धाणा, जीरा, हे मिक्स करे हुन जो हिकिड़ो असां बैटर ठाहियो. ऐं हुन में कुकिंग जेका आहे मीज़ान कुकिंग ऑयल जेको आहे गरम करे 2-3 चमचा हो बि हुन में असांखे विझणा आहिनि, त हुन सां थोरो क्रिस्पी थींदा आहिनि. थोरो थी वञे न, पोइ हुन में मिक्स करे पोइ पाणी हुन में थोरो विझी करे हुनखे मिक्सचर ठाहिणो आहे. हिकिड़ो ॻाढ़ो मिक्सचर हुजे, ठीकु आहे, ॻाढ़ो मिक्सचर हुजे. पोइ जेका असां बसरनि जो ऐं पटाटनि जो जेका मिक्सचर ठाहियो हो हुन में मिक्स करे कोट करणो आहे ऐं 10 मिंटनि जे लाइ
रखी छॾिणो आहे सही त उहो जेका बि अमेज़ा आहे उहो यकजां थी वञनि सही पोइ वरी हुननि खे मीज़ान कुकिंग ऑयल में फ्राई करिणो आहे सही सही पोइ वरी फ्राई करे असां जेका आमचूर पाउडर जेको आहे हूंदो आहे उहो मथे असां अंबचूर जेके चऊं था हा सही पोइ ऐं केचप सां गॾु का चटणी हुजे का बि शइ हुजे हुन सां तव्हां हिन खे वाह वाह नोश वाह वाह फरमायो वाह हाणे तव्हां वरी सुभाणे मूंखूं ठहिराइजो मां सॼो सिखी वरितो थी मां सही आहे वॾी महिरबानी अदी बासमा ख़ान तव्हां मीज़ान जे किचन में असांजो साथ ॾींदा आहियो पकोड़ा तव्हांजा ॾिठासीं कीअं तव्हां तयारु कया आहिनि थोरी देरि में असां खाईंदासीं बि सही पकोड़ा ऐं मोज़िज़ महिमान जेकी हिन वक़्तु असांजे प्रोग्राम जो हिसो थिया आहिनि उन्हनि जो तारुफ़ बि तव्हां सां कराईंदो हलां ऐं गॾोगॾु इहो ॿुधाईंदो हलां त मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़ासि तौर ते क़ुर हदीस जी रोशनी में असां वटि के ॻाल्हियूं थींदियूं आहिनि कचहरियूं थींदियूं आहिनि त उनजे लाइ असां उलमा इकराम खे गुज़ारिश कंदा आहियूं त उहे असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि ऐं हिन वक़्तु असां सां गॾु अलामा मुजीबुर रहमान शामी क़ादरी साहिबु असां सां गॾु आहे उनखे पाण भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो साईं ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो ऐं गॾोगॾु असां सां सुठा सना ख़्वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नौजवान साथी जेकी नातिया कलाम ॾाढो सुठो पढ़नि था ग़ुलाम मुस्तफ़ा अशरफ़ी साहिब खे असां भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम सर कैसे ठीक हैं जी थैंक यू सो मच इन खां सवाइ असांजो सुठो हिकिड़ो नात ख़्वान आहे वकार हुज़ूरी साहिबु असांजे प्रोग्राम में शामिलु थींदो आहे उन पंहिंजे शागिर्द खे एॾो माणियो आहे चयो अथई त मां बि पढ़ंदो आहियां पर मुंहिंजे शागिर्द खे ॿुधी ॾिसियो सो हुनखे थोरी देरि में ॿुधूं था सदाम हुज़ूरी साहिबु असां सां गॾु आहे सदाम साहिबु वॾी महिरबानी तव्हांजी लख थोरा तव्हां असां सां गॾु आहियो ऐं हिन वक़्तु वरी तव्हांखे ॿुधायूं त प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में जिन साथ ॾिनो आहे सहकार कयो आहे असां सां उन्हनि मंझां असां नाला तव्हां ताईं पहुचायूं था उन्हनि महिरबाननि जा जिन असां सां ताउन कयो आहे स्टाइलो वारा असां सां ताउन फरमाइनि था स्टाइलो जा सैंडल्स हैंड बैग्स ऐं स्टाइलो जा ज़ेवर परफ्यूम्स ॾाढा सुठा आहिनि आउटलेट्स मुख़्तलिफ़ शहरनि में तव्हां विज़िट करे सघो था गॾोगॾु क्विज़ वारनि जी वॾी महिरबानी क्विज़ वारा असां सां सहकार कनि था क्विज़ जो शरबत ॾाढो सुठो थींदो आहे इफ़्तार जी दस्तरख़्वान ते क्विज़ जो शरबत हिकिड़ो भलो ॾेख बि ॾींदो आहे ऐं पीअण सां रूह खे राहत बि ॾींदो आहे गॾोगॾु लज़ीज़ा खीर मिक्स वारनि जी वॾी महिरबानी मिठो हूअं बि खाइणु सुनत आहे के सुठा ताम जेकॾहिं तव्हां खाओ था ग़रीबनि खे ज़रूरु यादि कजो पर सुठे ताम खां पोइ लज़ीज़ा खीर मिक्स जेकॾहिं खाईंदो त तव्हांखे मज़ो अची वेंदो वॾी महिरबानी लज़ीज़ा खीर मिक्स वारनि जी बि सो असां हिन वक़्तु अलामा साहिबु गॾु आहे त मौक़े जो फ़ाइदो वठी जेके ज़हन में सवाल आहिनि उहे पुछा करे वठूं अलामा साहिबु सभ खां पहिरियां त रहमत जो ही अशरो आहे ॾहाको आहे पंहिंजी पुॼाणीअ तरफ़ रवां तवां आहे माना 6 रोज़ो थी वियो त बाक़ी 4 ॾींहं बचा हिन अशरे ते थोरी रोशनी फरमायो त हीअ रहमतुनि जो अशरो ऐं केरु फ़ाइदेमंद केरु नुक़सान में आहे जेको रोज़ा नथो रखे या जेको रखे थो त उनखे कहिड़ो फ़ाइदो आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन जीअं त तव्हां रहमत जे अशरे जे हवाले सां ॻाल्हि कई त हीउ मुबारक अशरो रहमत जो आहे ऐं तव्हांखे इहो बि ख़बर आहे त अॻियूं जेको महीनो अॻियूं जेको अशरो आहे अशराए मग़फ़रत ऐं उन खां पोइ जेको आहे अशराए जहन्नम खां आज़ादी जी त हीउ जेको अशरो आहे इहो रहमत जो ॿियनि अशरनि जे मुक़ाबले में घणो अहमियत जो हामिल आहे त जेको शख़्स अगरि हिन रहमत वारे अशरे में इबादत करे ऐं अलाह ताला खां रहमत जी तलब करे त अलाह ताला उन ते रहमत नाज़िल फरमाए थो जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अलाह ताला रहमत बणाए मोकिलियो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ऐं हबीब असां तव्हांखे न मोकिलियो पर रहमत सॼे जहाननि जे लाइ त अलाह ताला जी तरफ़ां रहमत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते नाज़िल थी ऐं अलाह ताला जा हबीब रहमत बणिजी करे आया अगरि केरु मोमिन हिन अशरे में अलाह ताला जी इबादत करे अलाह ताला खे राज़ी करे त अलाह ताला जी ख़ासि रहमत उन मोमिन ते पए थी जॾहिं रहमत अलाह ताला जी उन बंदे ते पवे थी त बंदे जी जेकी दिलि आहे उहा नरम थी थिए आमादा थी थिए नेकियुनि जे लाइ त ऐं घणे खां घणी नेकियूं कयां अलाह ताला खे राज़ी कयां अलाह ताला खे रिझायां त पोइ जॾहिं हू हुनजी दिलि नरम थी वेंदी आहे त हू अशराए मग़फ़रत में मग़फ़रत जो सवाल कंदो आहे पंहिंजे पालणहार खां त जॾहिं अलाह ताला जी तरफ़ां मग़फ़रत जी बिशारत उन बाने खे मिलंदी आहे त जेको टियों अशरो आहे उहो ॾाढो बहितरीनु गुज़रंदो आहे उन में जहन्नम खां आज़ादीअ जो अशरो त उन में अलाह ताला उन बाने खे जहन्नम खां आज़ादु फरमाए छॾींदो आहे जी त अगरि असां रहमत जे अशरे खां गाफ़िल थी वेंदासीं त असांखे अशराए मग़फ़रत में बि उहा जुस्तजू कान हूंदी मग़फ़रत तलब करण जी वरी अशराए जहन्नम खां आज़ादी जे लाइ बि असांखे जुस्तजू कान हूंदी त असां अगरि रहमत वारे अशरे जी क़दुरु कई अलाह ताला जी रहमत असां ते नाज़िल थी असांजी दिलियूं नरम थी वियूं त असां ॿियनि अशरनि खे सुठे तरीक़े सां गुज़ारे सघंदा ऐं असां इबादत घणे खां घणी करे माना रब पहिरियां राज़ी थी थो वठे त ॿिया कम पोइ कराए सघजनि था बिल्कुलु मतिलबु पोइ मग़फ़रत बि मिली सघे थी पोइ जहन्नम जी बाहि मां छुटकारो बिल्कुलु बाबा इंसान घुमनि था पिया ॾाढा सुहिणा सुठा माण्हू ॾिसण में ॾाढा भला आहिनि पर हूअं जेकॾहिं पाण परखण जी ॻाल्हि कयूं त सुठा माण्हू कहिड़ा आहिनि जिन जा उन्हनि जा आसार कहिड़ा हूंदा जेके असांजे इर्द गिर्द मुआशरे में असां सां गॾु आहिनि शायदि माशाअल्लाह बहितरीनु तव्हां ॻाल्हि कई इन जे हवाले सां क़ुर पाक जी आयत मूंखे यादि आई अल्लाह ताला क़ुर मजीद में फरमायो व इबादुर रहमान अल्लज़ीना यमशूना अलल अर्दि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलूना क़ालू सलामा
अल्लाह ताला पंहिंजे बाननि जे बारे में औसाफ़ ॿुधाया आहिनि त मुंहिंजा जेके बाना आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि। व इबादुर रहमान चई करे अल्लाह ताला फरमायो त जेके रहमान जा बाना आहिनि यमशून अलल अर्दी हलंदा आहिनि ज़मीन ते, यमशून चवंदा हलंदा आहिनि ज़मीन ते, अलल अर्दी हवनो व इज़ा ख़ातबहुल जाहिलून क़ालू सलामा, जॾहिं उन्हनि सां जाहिल ख़िताब कंदा आहिनि यानी जाहिल उन्हनि सां बहस मुबाहिज़ो कंदा आहिनि त हू सलाम चई करे पंहिंजी जाइ वठंदा आहिनि, यानी बहस मुबाहिज़ो कोन कंदा आहिनि। यानी अल्लाह ताला जी निबड़त, अल्लाह ताला जी बारगाह में आजिज़ी ऐं इनकिसारी अहिड़ी हूंदी आहे त हू ज़मीन ते ई निहारींदा आहिनि पिया ऐं ज़मीन खां मथे हरूभरू कदम खणी कोन ॾिसंदा आहिनि त जीअं घणा अकड़ में अची वेंदा आहिनि, या जंहिंखे अगरि काटन जो जोड़ो पातल हुजे त उहो सम्झे थो त मां का वॾी शइ आहे, वरी पिशावरी चपल माण्हू सम्झे थो। त इन हवाले सां अल्लाह ताला फरमायो त जेके अल्लाह ताला जेके बाना आहिनि रहमान जा बाना आहिनि त उहे आजिज़ी ऐं निबड़त करे हलंदा आहिनि ज़मीन ते। ऐं जॾहिं अगरि को अहिड़ो मामिलो थी वञे बहस मुबाहिस जो या जाहिल उन सां ख़िताब कनि, जाहिल उन सां ॻाल्हाइनि, हुननि सां ॻाल्हियूं कनि त उन लाइ हू पंहिंजो रस्तो मटाए वेंदा आहिनि ऐं सलाम करे अजायो बहस मुबाहिस चुप कनि, ख़ामोश रहनि। सही ॻाल्हि आहे। सो असां सां गॾु हिन वक़्तु ग़ुलाम मुस्तफ़ा अशरफ़ी साहिब बि आहे, सुहिणे आवाज़ जो मालिक आहे, त दिलि चवे थी त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत पाण माणियूं। जी अशरफ़ी साहिब। जबी मेरी को संगे दे तुम्हारा या रसूल अल्लाह, जबी मेरी को संगे दे तुम्हारा जबी मेरी हो संगे दे तुम्हारा या रसूल अल्लाह, जबी मेरी हो संगे दे तुम्हारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। और अगर कोई तमन्ना है तो बस ये ही तमन्ना है, अगर कोई तमन्ना है तो बस ये ही तमन्ना है, दो आलम में मैं कहलाऊं तुम्हारा या रसूल अल्लाह, दो आलम में मैं कहलाऊं तुम्हारा या रसूल अल्लाह। और दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह, दिखा दो अपना चेहरा प्यारा प्यारा या रसूल अल्लाह। खुदारा जीते जी कर लूं नजारा या रसूल अल्लाह,
खुदारा जीते जी कर लूं नजारा या रसूल अल्लाह बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना या रसूल अल्लाह बरोज़े हश्र मेरे इस कहे की लाज रख लेना तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह सुभान अल्लाह जज़ाकल्लाह साईं ॾाढो सुठो आवाज़ु सुहिणो आवाज़ु अशरीफ़ साहिबु तव्हांजो नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे नाज़रीन असां जल्दी मोटी अचूं था तव्हां असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां ताउन फरमायो आहे सूफ़ी वारनि सूफ़ी जेको नालो आहे एतमाद जो सूफ़ी तव्हां यकीनन इहे जे सूफ़ी जा प्रोडक्ट्स इस्तेमालु कया हूंदा तव्हांखे यकीनन दिलि जाहिर थी हूंदी इन खां सवाइ असांजे प्रोग्राम में ओरिएंट वारा बि सहकार कंदा आहिनि ओरिएंट जा रेफ्रिजरेटर्स ओरिएंट जूं फ्रिजूं ऐं ख़ासि तौर ते AC वग़ैरह जेकॾहिं तव्हां कॾहिं ॾिठी हूंदी त तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त उहा केतिरी पाइदार आहे ऐं केतिरो रिज़ल्ट ॾींदड़ आहे सो ओरिएंट वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन फरमायो आहे अलामा साहिब असां सां गॾु आहे अलामा मुजीबुर रहमान शामी कादरी साहिब उन सां कचहरी कयूं पिया कुझु सुवाल मुंहिंजे ज़हन में अचनि पिया ऐं खोड़ सारा दोस्त चवंदा आहिनि त तव्हांजे सवालनि वटां ई असांजा बि सुवाल इहे ई हूंदा आहिनि ऐं असांखे जवाब मिली वेंदा आहिनि सो अलामा साहिब मूंखे इहो ॿुधायो त जेकॾहिं रोज़े में गुस्ल फ़र्ज़ु थी वञे त पोइ छा करणु घुरिजे इन हवाले सां थोरी डिटेल ॾियो छो त असांजा जेके नाज़रीन आहिनि या जेकी असांखे ॿुधनि था उहे इलाही सुवाल अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो जवाबु ॿुधणु चाहींदा आहिनि पर उनखे को जवाबु ॾियण वारो न हूंदो आहे सो अॼु तव्हांखे असां घुरायो आहे त तव्हां हिन मामले ते थोरो ॻाल्हायो बिस्मिल्लाह रहमान रहीम पहिरें त रोज़ो जॾहिं फ़र्ज़ु थींदो आहे जी त उनखे अदा करण जो तरीक़ो ॿुधाए छॾियां जी जी त जॾहिं माण्हू गुस्ल खाने में वेंदो आहे कपिड़ा लाहींदो आहे कपिड़ा लाहिण खां पोइ जेकी नापाक जॻह आहे उनखे पहिरें साफ़ु कंदो आहे यानी उते पाणी हारींदो आहे पाणी हारण खां बाद हथ पंहिंजा धोईंदो आहे हथ धोई 3 चकर गुरड़ी कंदो आहे ऐं गरारा कंदो आहे अच्छा उन खां पोइ वरी 3 चकर नक में पाणी विझंदो आहे त हीउ जेको नक शुरू थिए थो हिते नरम हॾी आहे थोरो मथे कयूं त इहा सख़्तु हॾी आहे अच्छा त हिन सख़्तु हॾीअ ताईं पाणीअ खे पहुचाईंदो आहे थोरो छिकींदो आहे पाणी खे त पाणी उते पहुचंदो आहे उन खां पोइ नंढड़ी आंगुर खाॿे हथ जी नंढड़ी आंगुर सां जेका नक साफ़ु कंदो आहे उन खां पोइ हू थोरो थोरो पाणी हारींदो आहे मतिलबु जिस्म तां पोइ वरी साबुण हणंदो आहे साबुण हणंदो आहे त जिस्म जिथे अकड़ हूंदी आहे या जिथे जिस्म सख़्तु हूंदो आहे या वार जेके उभा लॻा पिया हूंदा आहिनि उहे नरम थींदा आहिनि उन खां पोइ वरी पाणी हारींदो आहे त जिस्म सॼे तां पाणी गुज़री वेंदो आहे त इहे 3 फ़र्ज़ आहिनि गुस्ल फ़र्ज़ जॾहिं थींदो आहे त गुस्ल जा 3 फ़र्ज़ आहिनि यानी गुरड़ी करणु नक में पाणी विझणु ऐं पूरे बदन तां पाणी वहाइणु इनखे चवंदा आहिनि त गुस्ल अदा थी वियो त इहो त गुस्ल जो तरीक़ो थी वियो पर हाणे रमज़ान जे महीने में अगरि गुस्ल फ़र्ज़ थी वञे त घणा माण्हू वहम जो शिकार थींदा आहिनि चवंदा आहिनि त रोज़ो भॼी पियो अलाए छा छो त सुते में अगरि गुस्ल फ़र्ज़ थी वञे त हू उथंदा आहिनि गुस्ल अदा कंदा आहिनि त गुस्ल करण जो तरीक़ो इहो आहे त हू नॉर्मली जीअं गुस्ल थींदो आहे ईअं गुस्ल कंदा पर पाणी जॾहिं विझंदा त गरारा कोन कंदा गरारा कोन कंदा ऐं पाणी वात में विझंदा ऐं गुरड़ी कंदा उन खां बाद वरी नक में जॾहिं पाणी विझंदा छिकींदा कोन यानी पाणीअ खे नक ते रखंदा ऐं हीउ जेको नरम हिसो आहे इहो नरम हिसो आलो थी वञे ऐं आंगुर सां साफ़ु कंदा यानी सख़्तु हॾीअ ताईं
जेकी वॾी हॾी आहे उन ताईं पाणीअ खे छिकींदा कोन, छिकींदा त गोतो ईंदो ऐं गोतो अचण सां पाणी अंदरि मैदे में वेंदो ऐं रोज़ो टुटी सघे थो। त उन हवाले सां नरम हॾीअ ताईं पाणी पहुचाईंदा, उन खां पोइ वरी जिस्म खे साबुण हणंदा, पाणी हणंदा, पोइ वरी जिस्म तां सॼे तां पाणी हारे छॾींदा, इहो हुनजो गुस्ल अदा थींदो ऐं हुनजो रोज़ो कोन भॼंदो। ऐं अगरि केरु ॼाणे वाणे गुस्ल फ़र्ज़ु करे पंहिंजो पाण तां त पोइ त उहो गुस्ल रोज़ो भॼी वेंदो ऐं गुनाहगार बि थींदो। अच्छा, कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके राति जो सुम्हंदा आहिनि, पोइ हुनजो गुस्ल फ़र्ज़ु थींदो आहे उथिया अहिड़े टाइम ते जंहिं टाइम ते बिल्कुलु सहरी जो क़रीब आहे वक़्तु ऐं हाणे 10 मिंट बचा आहिनि, हाणे अगरि उहो सहरी करे या गुस्ल अदा करणु वञे, गुस्ल करणु वञे त सहरी निकिरी थी वञे ऐं सहरी करणु सुनत मुबारक आहे, त वरी अगरि सहरी न कंदो त थी सघे रोज़े में तकलीफ़ अचेसि। त उन लाइ शरीयत में इजाज़त आहे, आसानी आहे, छो त इस्लाम हिकु अहिड़ो प्यारो मज़हब आहे जंहिंमें आसानी आहे हर हवाले सां। त उन लाइ ज़रूरी आहे त उहो पहिरें वॉशरूम वञे, उन खां पोइ हथ धोए, गुरड़ी करे, नक में पाणी विझे, उन खां पोइ वापसि अचे मानी खाए, सहरी वग़ैरह करे, सहरी करण खां पोइ नियत करे छॾे दिलि में त मां रोज़े सां आहियां, उन खां पोइ गुस्ल खाने वञे ऐं गुस्ल अदा करे उन खां पोइ निमाज़ फजर लाइ अचे। त उन सां छा थींदो, उन निमाज़ फजर बि अदा थींदी। अगरि सुम्हंदो त निंड अची वेंदसि त फजर अदा थींदसि, त हू फौरी तौर ते वरी गुस्ल खाने गुस्ल अदा करे, गुस्ल अदा करण खां पोइ वरी निमाज़ फजर पढ़ी पोइ सुम्ही रहे। त इन सां छा थींदो त हुनजी सहरी बि अदा थी वई ऐं हुनजो गुस्ल बि लही वियो ऐं गुस्ल अदा थी वियो, उन खां पोइ हू निमाज़ फजर लाइ सभु कम सजाया थी विया। जी अल्हम्दुलिल्लाह। वाह वाह वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, ॾाढो सुहिणो साईं। हमदर्दीअ ते थोरो ॻाल्हायूं, दिलि चवे थी त अॼुकल्ह माण्हुनि में हमदर्दी घटि मां ॾिसां थो, जुबो कहल नाहे माण्हुनि में, छा इन जो सबबु आहे ऐं कीअं अलाह सां वेझो थिजे, रुजू कजे, दिलि में नरमी पैदा कजे, थोरो इन हवाले सां ॿुधाइजो। माशाअल्लाह, हीउ महीनो त बाबरकत महीनो आहे, त हिन में घणा माण्हू हमदर्दी हासिल करण जी कोशिशि कंदा आहिनि। शहर कराची में ॾिसो त कल्ह 3 ॾींहं शूटिंग करे हिन वापसी वञा पियो त मुख़्तलिफ़ जॻहनि ते माण्हू मानी पिया खाराइनि, सहरी इफ़्तारी पिया कराइनि। इहो त कराची में हिकिड़ो शेड्यूल ठहियलु हूंदो आहे, पर हिन साल कुझु घटि आहे जो कोरोना जे करे, त कुझु घणा माण्हू जेके आहिनि पंहिंजे हवाले सां परेशान आहिनि। हमदर्दी हवाले सां अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे, इन्न अल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, यानी अल्लाह ताला, बेशक अल्लाह ताला मोहब्बत फरमाए थो मुहसिनीन सां, यानी हमदर्दी करण वारनि सां, भलाई करण वारनि सां अल्लाह ताला मोहब्बत फरमाए थो। त इन में अल्लाह ताला हमदर्दी करण वारनि तमामु खे फरमाए थो त मां उन्हनि सां मोहबत कयां थो, यानी अल्लाह ताला उन्हनि जे वेझो आहे जेके हमदर्दी कनि था, जेके भलाई कनि था, जेके मुस्लमाननि खे ॾुखिये वक़्त में कमु अचनि था, अल्लाह ताला उन्हनि सां मोहबत करे थो। हाणे बंदो सोचे त मां अगरि अहिड़ो कमु कयां जंहिंसां अल्लाह ताला मूंसां मोहबत करे, त पोइ उनखे घुरिजे त हू मुस्लमाननि सां हमदर्दी करे ऐं अहिड़ा तालुकात पेश अचनि त जीअं अल्लाह ताला उन्हनि सां राज़ी थिए, ख़ल्क़ जी ख़िदमत करे, ख़ल्क़ जी ख़िदमत। सुभान अल्लाह, ॾाढो सुठो साईं। अलामा मुजीबुर रहमान शामी क़ादरी साहिब, तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा, तव्हां क़ीमती वक़्तु आयो असांजे प्रोग्राम में आयो ऐं गॾोगॾु गुलाम मुस्तफ़ा अशरफी साहब, आपका भी बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सदाम हुज़ूरी साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो, तव्हांखे आख़िर में गुज़ारिश कंदासीं त नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माण्हू असां वरी ॿुधंदासीं। इन्हीअ ते अॼोको प्रोग्राम सलाम रमज़ान पंहिंजी पुॼाणीअ ते बि पहुचे थो। असां आख़िर में सिर्फ़ु एतिरो चवंदासीं त पंहिंजो ख़्यालु कयो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु कयो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे, ऐं गॾोगॾु सुभाणे नेक तमन्नाऊं, नेक ख़्वाहिशूं, रहमतुनि बरकतुनि जो हीउ प्रोग्राम खणी ॿीहर तव्हांजी ख़िदमतुनि में हाज़िर थींदासीं। पोइ जेकी जीअर आहे असां पारां अला वही जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ही अखियूं शलग़बी बन जे आडो हुजन, ही अखियूं शलग़बी बन जे आडो हुजन, दम ख़त्म थी वञे सिर्फ़ दीदार में, दिल रुबा जे सदन दरजो हो दरबान थी, दीदवे खाविजी बस यको यार में, ही अखियूं शलग़बी बन जे कुर्ब तारन जे दरजो सदाए कुतो, कुर्ब तारन जे दरजो सदाए कुतो,
मां हुजां साईं जन जे शहर में सुतो मां हुजां साईं जन जे शहर में सुतो लोको ॾेई लतूं पियो लताड़े भली मस्त हूंदियूं निगाहूं पंहिंजे यार में ही अखियूं शलह बि बन जे आॾो हुजनि दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में दिल रुबा जे सदन दर जो दरबान थी दीद वेगा विझी बस यको यार में ही अखियूं शलह बि बन जे जग मगल जानब खे प्योई दो ॾिसां हो जग मगल जानब खे प्योई दो ॾिसां हर गदागर खे गंजो ॾींदो ॾिसां हर गदागर खे गंजो ॾींदो ॾिसां मां बि झोली अॻियां बीघा तन जे जले मन बुकन का नज़ारा पंहिंजे पे नार ॾे ही अखियूं शलह बि बन जे आॾो हुजनि दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में दिल रुबा जे सदन दर जो दरबान थी दीद वेगा विझी बस यको यार में ही अखियूं शलह बि बन जे शलन मौला वारा वतन डावरी शलन मौला वारा वतन डावरी मां वञा दिल रुबा जे दर ते मरी हो मां वञा दिल रुबा जे दर ते मरी मन मगर आस दिल जी थी पूरी वञे मन मखणा आस दिल जी थी पूरी वञे थे वक़्फ़ ज़िंदगी यार जी तार में ही अखियूं शलह बि बन जे आॾो हुजनि दम ख़तम थी वञे सिर्फ़ दीदार में दिल रुबा जे सदन दर जो दरबान थी दीद वेगा विझी बस यको यार में ही अखियूं शलह बि सलाम रमज़ान सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।